न्यूज़ सईदाबाद तालके प्रेस क्लब के अॻियां मेमण बिरादरी ऐं शहरिन ह्यूमन राइट्स अॻवान अब्दुल अज़ीज़ मेमण एसयूपी ज़िले मटियारी के सदर गुलाम मुस्तफ़ा रिंद यूनाइटेड मेमण जमायत सिंध के अॻवान सरदार सोहेल अहमद मेमण शायान मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु मंदिर मोहल्लो में मेमण बिरादरी के नौजवान मस्ताने गुलाम दस्तगीर मेमण उर्फ पप्पू मेमण के क़त्ल कयो वियो हो। कत्ल की वारदात में शहरियार मकतू राजपूत, मुजाहिद निज़ाम राजपूत, शाहिद लीला राजपूत, नमकवाला संदस भायर नवीद लीला राजपूत, नदीम लीला राजपूत मुलविस आहिनि। पुलिस कत्ल की वारदात में बदनीयती करे वारसन बदिरां पुलिस की फरियाद ते FIR दाखिल करे छॾी। हुननि मीडिया अॻियां ॿुधायो त न्यूज़ सईदाबाद पुलिस स्टेशन के अॻूणे SHO शरीफ खोसो ऐं अॻूणे हेड महरर अलहयार बिलाल कत्ल की वारदात में मुलविस शहरियार मकतू राजपूत, मुजाहिद निज़ाम राजपूत के गिरफ्तार करे वॾी रक़म वठी आज़ाद करे छॾियो। वारसन जे एहतजाज करण खां पोइ शाहिद लीला राजपूत नमकवाला ऐं संदस भाइरनि के गिरफ्तार करे वरितो हो, जिन खे पिण ॿ ॾींहं अॻु आज़ाद कयो वियो आहे। हुननि बासर शख़्सियतुनि मथां इल्ज़ाम हयो त क़त्ल जे जवाबदारनि खे आज़ाद कराइण लाइ खेनि तंग कयो पियो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।